नाज़िम में पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं त बुलड़ी शाह करीम वेझो कुछ ॾींहं अॻु क़त्ल थियल अला बचायो कपरी जे खून सां इंसाफ़ नाहे थी सघियो। मक़तूल जा वारिस सरापा एहतजाज में आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अली हसन रिंद। बुलड़ी शाह करीम भरिसां क़त्ल थी वियल ॻोठ सिद्दीक़ कपरी जे रुआसी अला बचायो कपरी जे खून सां इंसाफ़ न थियो। संदसि जीजल अमड़ ऐं संदसि बेवा सां इंसाफ़ न थियण करे उनजे घर में रोज़ राड़ो मतल आहे। 10 ॾींहं गुज़री वञण बावजूदि केस में का बि अॻभराई नाहे थी, ना ही का जांच अमल में आंदी वई आहे। अॼु मुंहिंजे ख्याल में 9 ॾींहं मुंहिंजो पुटु क़त्ल करे छॾियो। 9 ॾींहंनि में मूंखे का बि ख़बर कान थी पए त अलाए की जांच थी अलाए छा पियो थिए छा नथो पियो थिए। हू बाअसर माण्हू सॻा चङा भला माण्हू आहिनि, ऐं ग़रीब आहियां ऐं अॼु ताईं मुंहिंजे कोन था ॿुधाइनि त तुंहिंजा कातल कहिड़ा आहिनि, छा आहे कीअं आहे। मूंखे पुलिस मुंहिंजा सही कातल मूंखे हथु करे ॾे, जे न त पाण खे बिल्कुलु कोर्ट जे अॻियां साड़ींदुसि। ही माउ पीउ जो अकेलो पुटु गाह जी मुठ ते वियो आहे, उतां हुन डटनि हिनखे क़त्ल करे उछले छॾियो आहे। असीं चीफ जस्टिस IG सिंध DIG सिंध खां मुतालबो था करियूं त हिन थाणे तां कमदारी ख़तमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। गाह जी मुठ ते जेको असांजो नौजवान क़त्ल थियो आहे, हुनजी माउ अंधी थी वई आहे, हुनजी ज़ाल बेहोश थी वई आहे, तमामु फ़िकर फाके में 10 ॾींहं थी विया आहिनि, हुननि टुकर कोन खाधो आहे। पर असांखे रोज़ानी थाणे में वञूं था, चवनि था बसि असीं करियूं था जांच करियूं था, कुझु बि कोन थियो आहे। असांखे उमेद बि कान्हे। असीं वज़ीर आला सिंध खे ऐं चीफ जस्टिस गुलज़ार अहमद सुप्रीम कोर्ट जे जेके अर्ज़ु था करियूं त ख़ुदा रा जेकॾहिं असांखे आख़िरत जो ख़ौफ़ आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे बुलड़ी शाह करीम भरिसां बेदर्दी सां क़त्ल थी वियल अला बचायो कपरी जे खून सां इंसाफ़ करे, हिन ॿुढड़ी माउ जी दाहुनि सां इंसाफ़ करे ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे।